हेलो लेडीज़ एंड जेंटलमैन, आफ्ताब राइमो इस्लाम। दोस्तों, सिंधी ज़िले थरपारकर के शहर छाछरो का 10 किलोमीटर उत्तर ते एक नंढड़ो ॻोठ वाक़ है जंहिंजो नालो आहे छछी। उते पीर पछमाई जी दरगाह मौजूदु आहे, जिते हर साल जीअं हिन साल बि हिकु अज़ीम शान मेलो मुनक़द थियो आहे, जिते सिंध जे भलोड़ घोड़नि ऐं उठनि जी डोड़ जा मुक़ाबला थींदा ऐं उन सां गॾोगॾु मल मुक़ाबला ऐं सिंध जा कई सक़ाफ़ती रंग ॾिसण में ईंदा। असां दोस्तनि फ़ैसिलो कयो आहे त असां उहो मेलो घुमंदासीं। सो अचो त उन मेले जो तव्हांखे दीदार करायूं था। लेट्स गो। हेलो लेडीज़ एंड जेंटलमैन, आफ्ताब राइमो इस्लाम। दोस्तों, असां मौजूदु आहियूं हींअर पीर पछमाई जी दरगाह जे भरिसां मेले ते ऐं असां सां गॾु हिकिड़ो दोस्त असांजो मौजूदु आहे, इमरान राइमो, जंहिंसां असां कचहरी कंदासीं ऐं इमरान खां पुछंदासीं, साईं अॼोकी मेले जे बारे में दोस्तनि खे ॿुधायो, कीअं महसूसु करे रहिया आहियो? साईं, असें ज़बरदस्त मेले खे इंजॉय करे रहिया आहियूं। थर में ॿ वॾे में वॾा मेला लॻनि था। हिकिड़ो साईं गुल मोहम्मद शाह जो मेलो, ॿियो हयात शाह जो मेलो। हिते उठनि ऐं घोड़नि जा ख़ूबसूरत मुक़ाबला थियनि था। मल पहलवान बि पंहिंजे फ़न जो ताक़त जो मुज़ाहिरो कनि था। असें ॾाढा इंजॉय करे रहिया आहियूं हयात शाह जे मेले ते। माशाअल्लाह ज़बरदस्त मेलो आहे। तमामु वॾे तइदाद में दोस्त हिते पहुता आहिनि। तव्हां सभिनी जी महिरबानी। सही, थैंक यू। अख्तर, डॉक्टर अख्तर असां सां मौजूदु आहे। डॉक्टर अख्तर खां असां पुछंदासीं, अॼोके मेले में कहिड़ी शइ तव्हांखे पसंदि आई? छा थर जे इन्हनि मेलनि में ऐं जेको सिंध जे नारे जे पट जे मेलनि में तव्हांखे छा फ़र्क़ु महसूसु थिए थो? जी अदा, थर जा हीअ मेला जेको आहे न, सक़ाफ़त जो हिकिड़ो माना असांजी सक़ाफ़त खे उजागर करणु ऐं सक़ाफ़त जो हिकिड़ो निशान आहे। हिन मेले जी ख़ासि ॻाल्हि जेको आहे न, हिते घोड़नि जी जेको डोड़ थिए थी, त इहे घोड़ा ऐं ऊठ हिन मेले जी ख़ुसूसियत आहिनि। त बाक़ी अचो, तव्हां इंजॉय कयो। हीअ सक़ाफ़त आहे असांजी, हिन सक़ाफ़त खे असां उजागर कंदासूं। सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हिन मेलनि में भरपूर तव्हां शिरकत कयो। थैंक यू सो मच। हाणे असां सां गॾु मौजूदु आहे असांजो फोटोग्राफर नवाज़ जान। नवाज़ भाई, मूंखे इहो ॿुधायो त हिन मेले में तव्हांखे कहिड़ी शइ पसंदि आई ऐं अॻु में कॾहिं तव्हां हिन मेले में पहुता आहियो? अस्सलाम वालेकुम जी। न साईं, आउं हिन मेले में पहिरियों चकर आयो आहियां। मूं हिते माना घोड़नि जी डोड़ ॾिठी ऐं उठनि जी डोड़ ॾिठी, तमामु बहितरीनु हुई। मूंखे इहो घोड़नि जी डोड़ पसंदि आई आहे। ॿियो नंबर त ही उठनि जी डोड़ बि तमामु बहितरीनु आहे। पहिरियों चकर आयो त ॾाढो मज़ो आयो। ठीकु आहे, दोस्तनि खे ॿुधाईंदा। सो दोस्तो, असां हाणे मेले जे अंदरि एंटर थियण वारा आहियूं ऐं तव्हांखे आगाह कंदासीं त कहिड़ी कहिड़ी शइ तव्हांखे पसंदि अचे थी। जी
सो दोस्तों हींअर असां मौजूदु आहियूं पीर पचमाई दरगाह जे मेले ते ही हितां जो मुख्य बाज़ार आहे जिते मुख़्तलिफ़ क़िस्म जा तव्हांखे पकोड़ा समोसा उन सां गॾोगॾु खाइण जूं काफ़ी शयूं मिलंदियूं जीअं हिन पासे जेकॾहिं तव्हां ॾिसो त हीअ मिठाई जो हिकिड़ो दुकानु आहे परियां मिठाई जा मुख़्तलिफ़ दुकान आहिनि ऐं हिते मुख़्तलिफ़ क़िस्म जूं मिठाइयूं जेको तव्हांखे थर जूं ट्रेडिशनल मिठाइयूं मिलंदियूं ऐं उन्हनि मिठाइनि सां गॾोगॾु तव्हां हिते झूलनि में घुमी बि सघो था बैक साइड ते तव्हांजे हिकिड़ो वॾो फ्लाई व्हील लॻल आहे जंहिंमें तव्हां ॿारनि सां गॾु इंजॉय करे सघो था सो अचो त हिन मार्केट तव्हांखे ॾेखारियूं था ऐं उनखां पोइ हलंदासीं असां वेस्टर्न साइड ते सो दोस्तों हींअर असां हिकिड़े मिठाई जे दुकान ते मौजूदु आहियूं ऐं असां सां गॾु मौजूदु आहे असांजो भाउ मुश्ताक ख़ासकली साहिबु जंहिंजो तालुक़ु आहे मुबारक रिंद सां अचो त उन्हनि सां कुझु कचहरी कंदासीं ऐं उन्हनि खां मिठाई जी दुकान जे बारे में पुछंदासीं त कहिड़ियूं कहिड़ियूं मिठाइयूं तव्हां वटि हिते मौजूदु आहिनि ऐं हितां जे लोकल माण्हुनि खे कहिड़ियूं मिठाइयूं पसंदि आहिनि जेको माण्हू ॿाहिरियां खां अचनि था उन्हनि खे कहिड़ियूं मिठाइयूं पसंदि आहिनि जी दादा अस्सलाम वालेकुम हितां जे लोकल माण्हुनि खे जेको खोराक आहे मेसू आहे इहो पसंदि जो ॿाहिरि जो माण्हू ईंदो उनखां फुलो आहे इहो पंहिंजो खोपरा आहे पकोड़ो आहे इहो पसंदि हूंदियूं आहिनि हीउ जेको मेलो लॻंदो आहे हिन में घणो करे हितां जो लोकल माण्हू ईंदो आहे ॿाहिरियों माण्हू घटि ईंदो आहे सो हितां जा माण्हू जेके आहिनि उन्हनि जी पसंदि घणो करे तेज़ मिठी मिठाई जी हूंदी आहे जॾहिं त ॿाहिरियां माण्हू जेको ईंदा आहिनि उहो घटि मिठी मिठाई पसंदि कंदा आहिनि तव्हांजो छा ख़्यालु आहे हितां जो जेको लोकल मार्केट आहे उन में कहिड़े क़िस्म जी मिठाई दोस्तनि खे ठाहिणु खपे जंहिंजो कारोबार वधीक वधे ऐं उहो मिठाई वधीक सेल थिए मेसू ठाहींदा आहिनि मेसू जेको आहे वधीक कारोबार हिते थर में हलंदी आहे ऐं ॿियो खोराक वग़ैरह हूंदो उहो वधीक हलंदो आहे त कुझु मिठाइयूं आहिनि जेके देसी गिह सां ठहंदियूं आहिनि कुझु जेको ऑयल वग़ैरह सां ठहंदियूं आहिनि ठीकु आहे थैंक यू तो दोस्तों इहो हुयो असांजो भाउ मुश्ताक ख़ासकली साहिबु जिन सां असां कचहरी कई थी अदा दोस्तनि खे इहो ॿुधायो त हीउ जेको मार्केट आहे हिन में कहिड़ी शइ तव्हांखे पसंदि आई आहे हिन मार्केट में जेको आहे न मूंखे ख़ासि तौर ते जेका शइ वणी आहे उहो तव्हांजे साम्हूं आहे हीअ पकोड़ा जेको आहे न हिन मार्केट जा बहितरीनु क़िस्म जा पकोड़ा आहिनि ऐं हीअ पकोड़ा एॾा ज़बरदस्त तरीक़े सां ठाहिनि था ऐं ॾिसी करे न मुंहिंजे त कसम सां मुंहं में पाणी अची वियो आहे पकोड़नि खे ॾिसी करे सो दोस्तों कीअं लॻो तव्हांखे इहो जेको व्लॉग मूंखे उमेद आहे तव्हांखे हीउ व्लॉग ज़रूरु पसंदि आयो हूंदो जेकॾहिं तव्हांखे व्लॉग पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा शेयर कंदा ऐं मुंहिंजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब कंदा इन सां गॾु पंहिंजे होस्ट ऐं दोस्त आफ्ताब रहमान को इजाज़त ॾिना जिते हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो सिंध सलामत साथ सलामत